खणी नेण खुमार मां जा नाज़ कयाऊं नज़र सूरज शाखूं मुकियूं ऐं कुमाणियो कमर झको थियो जोहर हो भली यार वाए तुझू लख भलाए भली यार वाए तुझू लख भलाए असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठे ॻायूं असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठे ॻायूं भली यार वाए तुझू लख भलाए भली दोस्त वाए तुझू लख भलाए असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठे ॻायूं भले यार वाए तुझू लख भलाए भले दोस्त वाए तुझू लख भलाए पिरी तुझे पल पल पचारन में हासी उकंजा उकीरन उतारन में हासी उकंजा उकीरन उतारन में हासी पिरी तुझे पल पल पचारन में हासी उकंजा उकीरन उतारन में हासी उकंजा उकीरन उतारन में हासी अञा हवक मसती मथा तो बे आए अञा हवक मसती मथा तो बे आए भले यार आए तुझू लख भलाए भले दोस्त आए तुझू लख भलाए असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठे ॻायूं असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठे ॻायूं भले यार आए तुझू लख भलाए भले यार आए तुझू लख भलाए तोला हिन कखन वई अखियुनि में भी जायो तोले तन वाए मन जे तहन में भी जायो तोले तन वाए मन जे तहन में भी जायो तोला हिन अखियुनि वई अखियुनि में भी जायो तोले तन वाए मन जे तहन में भी जायो तोले तन वाए मन जे तहन में भी जायो तोला हंध हीए में सजू सव विचायूं तोला हंध हीए में सजू सव विचायूं भले यार आए तुझू लख भलाए भले दोस्त वाए तुझू लख भलाए असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठे ॻायूं असां पाण तुझू ॻाल्हियूं वेठे ॻायूं भले यार आए तुझू लख भलाए भले यार आए तुझू लख भलाए असां तोखे चाहियो तो असांखे चाहियो असां सां इजाज़त रिझी रूह को लायो असां सां इजाज़त रिझी रूह को लायो ओ असां तोखे चाहियो तो असांखे चाहियो
फज़कुरूनी थियूं सभु सणायो फाम फज़कुरूनी थियूं सभु सणायो भले यार आए तुंहिंजो लख भलायो भले यार आए तुंहिंजो लख भलायो तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे गायो असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे गायो भले यार आए तुंहिंजो लख भलायो भले दोस्त आए तुंहिंजो लख भलायो वाह 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 सो हाणे वरी हेॾा वेठो आहे असांजो बिरोही असांजो भलोड़ सुघड़ वेठो आहे अलानो बिरोही अलाना छा था ॿुधाए भला हाणे साईं तव्हांखे हिकिड़ी नई शइ ॿुधायां थो लिखी आयो हां लिखी आहे या सफ़ा खणी आहे यादि करे खणी आयो आहियां साईं अॼु बिरोही नई ॻाल्हि कई अॼु न बाक़ाइदे साईं स्कूल में पढ़ियल हिकिड़ो क्लास बि कोन्हे वरी चए थो लिखी आयो आहियां अॼु सुघड़ थी करे शाइरनि वारी ॻाल्हि कई अथई अॼु को लिखत पियो करी छा भला लिख शहर ठाहियो आहे साईं आओ। शहर ठाहियो अथव पर माहौल जे हिसाब सां आओ। जेके प्रकार आहिनि जेके ॾिसां पियो जेको हले पियो ऐं पंहिंजे हिन में सिंध में नाजाइज़ियूं थियनि पियूं हा। उन जे करे मां साईं शहर लिखी आयो आहियां ॾाढो पेश थो सही, वाह 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 मुंहिंजो त आओ। दिलि थी चवे छा ते लिखां हिन ते लिखां हुन ते लिखां कंहिं ते लिखी कंहिं ते लिखां खुद न ते लिख भला दिलि थी चवे छा ते लिखां हिन ते लिखां हुन ते लिखां कंहिं ते लिखी कंहिं ते लिखां समाज ते लिखो समाज ते थिया ज़ुल्म हिते कई ॾिसां मींहं वांगे पियो थो वसां हाओ हाओ थिया ज़ुल्म हिते कई ॾिसां मींहं वांगे पियो थो वसां चोर मुंहिंजा चङा थिया अहिड़ा हिते शातर आया जेब कटू कातर आया अहिड़ियूं ॻाल्हियूं सांढे रखां कंहिं ते लिखी कंहिं ते लिखां हिन ते लिखां हुन ते लिखां कंहिं ते लिखी कंहिं ते लिखां वाह लाना वाह 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 चोर ॿाहिरि भाॻिया अंदरि अहिड़ा थी विया आहिनि कहर हाओ चोर ॿाहिरि भाॻिया अंदरि अहिड़ा थी विया आहिनि कहर कल बि करे कारी मारियूं बेॾो उहा नारी मारियूं हाओ कल बि करे कारी मारियूं बेॾो उहा नारी मारियूं पैसे ख़ातिर बाहियूं ॿारियूं सदमा इहे कीअं सहा हिन ते लिखां हुन ते लिखां कंहिं ते लिखी कंहिं ते लिखां वाह वाह सीना ज़ोरी चमचाखोरी रोज़ हिते थिए पई चोरी हाओ सीना ज़ोरी चमचाखोरी रोज़ हिते थिए पई चोरी भाऊ वारनि जी या सलाह भाऊ वारनि जी या सलाह ग़रीब वञे काॾे भला कंहिंजी वेही कजे गिला सभु कुझु पियो ज़ाहिर ॾिसां हिन ते लिखां हुन ते लिखां कंहिं ते लिखी कंहिं ते लिखां वाह लाना वाह हर को चवे शेर आहियां सवा हिते शेर आहियां उहा मोहबत किथे नाहे रही भा भाजो थियो दुश्मन वरी हाओ उहा मोहबत किथे नाहे रही भा भाजो थियो दुश्मन वरी जिन लालच मथां नीयत बुरी ॿुधी प्रकार इहे पियो थो ॾकां कंहिं ते लिखी कंहिं ते लिखां हिन ते लिखां हुन ते लिखां कंहिं ते लिखी कंहिं ते लिखां हाओ अल्लाह ॾिनो सुॾका भरे बिरोही रब खां दुआऊं घुरे हा अल्लाह ॾिनो सुॾका भरे बिरोही रब खां दुआऊं घुरे शल अमन सां तूं मौला हला अहिड़नि मूज़िन खां तूं बचा हा चल अमन सां तूं मौला हला अहिड़नि मूज़िन खां तूं बचा जेके करे वेठा ॾचा थो ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयां कंहिं ते लिखी कंहिं ते लिखां हिन ते लिखां हुन ते लिखां कंहिं ते लिखी कंहिं ते लिखां वाह लाना वाह तो त सभु कुझु लिखी छॾियो अञा बरायो वेठो आजा गंज अञा बि तव्हांखे समाज हाओ हाओ न न इहा इहो रस्तो भलो भलो रस्तो भलो सो ॻाल्हि करणु खपे अॼु साईं के पिया ॾिसो हेल त मौसम जी तब्दीली पोइ थधि इहे सीउ दिसंबर हाणे त जनवरी माना सीउ अची पिया आहिनि चवंदा आहिनि असांजा वॾड़ा त सियारो ऐं वाणियो कसर न आहिनि छॾींदा इन्हनि चवणनि में बि का हक़ीक़त ज़रूर आहे पर इहे असुल में असांजे लाइ पैगाम छॾे विया आहिनि त सवड़ आहार पेर डिघेरजनि सो यकीनन जॾहिं ख़बर आहे त मौसम सियारे जी आहे त उन सियारे जी मौसम में असां मुकमल तौर ते पंहिंजो बि बचाव कयूं मच खे वेझा हुजूं पंहिंजा जेके नंढड़ा नंढड़ा बचड़ा आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु कयूं ऐं मौसम मुताबिक़ असां पंहिंजी जेका खाद खुराक आहे उहा बि उन सां बि ख़ासि करे हिन मौसम में गुड़ जो इस्तेमालु कयूं जेको असांजो असली सुञाणप आहे ऐं खंड में डॉक्टर बि चवनि था त जेको आहे सो मुख़्तलिफ़ नुक़सानात आहिनि भेट में गुड़ ऐं मुस्ती जंहिंखे असीं मिठाई चऊं था इन खे इस्तेमालु कजे ऐं भाॼीअ में ख़ासि करे लूण जो घटि इस्तेमालु कजे
छो त अॼुकल्ह ब्लड प्रेशर तमामु घणो वधी वियो आहे। ॻाल्हि हीअं आहे त जेका असां भाॼी वठी था अचूं उन खे अॻ में ई फुहारा थियल आहिनि, या वरी जेका भाॼी चाढ़ियूं था चढ़ण खां पोइ उन में असर उहे लूण जा अॻे मौजूद आहिनि। इन जे करे लूण जो इस्तेमालु घटि कजे। अॻे असांजा वॾा ॻाढ़ा मिर्च इस्तेमालु कंदा हुआ, पर जॾहिं साओ मिर्च इस्तेमालु थींदो हो त ॻाढ़े मिर्च खे वेझो बि न वञिबो ऐं वरी उन सां गॾोगॾु मखण खाईंदा हुआ। मखण खाइण वारो माण्हू, सुबुह सां ॾुध लस्सी पीअण वारो माण्हू, राति जो खीर पीअण वारो माण्हू, पोइ उनजी इंसानी उज़वनि जा जेके अंदरूनी ईअं चइजे त इंसान जी इंजन आहे, मशीन आहे, त गुर्दनि खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, रत छा में वधे थो, दिलि जी ताक़त छा में आहे, दिमाग़ जी ताक़त छा में आहे, उहा असुली जेका बुनियादी खुराक आहे असां उहा छॾे जॾहिं बाज़ारी ऐं ही पैसनि ते जेके न ऑर्डर ते घर ॾियो वञनि, ख़बर न आहे त उहो कालो को खाधो हो अलाए पोइ इन ज़हरीले खाधे जे करे माण्हू खे नुक़सान था पवनि। वरी घर वेही दस्तरख़्वान ते बचड़नि खे खाराइजे त हिन मौसम में ख़ासि करे पंहिंजे खाद खुराक जो ऐं पंहिंजी जसामत जो, पंहिंजी तबियत जो अहसासु इहा ॻाल्हि था कयो, पर ॿारनि खे हाणे त अहिड़ो इहो टेस्ट लॻी वियो आहे, वात खे ज़ाइको अची वियो आहे जो चवंदा त आधीअ जो चवंदा त इहा शइ घुराइजो त पोइ मां खावां न त वेठो रोए ॿार। न साईं, अॼुकल्ह जेको ॿार खे बचाए हुजनि, चॉकलेट हुजनि, पहिरियां उन जा असरात त ॾिसो त कहिड़ा आहिनि। ॿार बीमार थियो पवनि, पोइ वरी रड़ पई थी पवे त बाबा छोकिरो मुंहिंजो निंड नथो करे। इहा ख़बर न त हुनखे राति जो खीर पीआरणो आहे, पर हू उथंदो हुनखे का अहिड़ी शइ हथ में ॾेई छॾींदा जंहिंजा जेके असर आहिनि उहे निगेटिव आहिनि, हुनजे फ़ाइदे में कोन्हनि। ॿार खे उन उमिरि में उहा शइ ॾियणु न खपे। अॻे ॿार ॼमंदो हो त क़ुर पाक में बि हुकुम आहे त 2.5 सालनि ताईं माउ पंहिंजे बचे खे खीर पीआरे, हाणे पंहिंजो खीर पीआरे। हाणे असां वटि ॿार अञा ॼाओ न आहे इस्पताल मां, अञा निकिरंदो ॿाहिरि हुनखे पहिरियां ई डॿा पैक पीआरींदा। ॼमण खां पोइ कंहिंखे कंहिंजा उज़वा फिरियल आहिनि, कंहिंजी दिमाग़ जी तकलीफ़ आहे, कंहिंजी दिलि कमज़ोर आहे। पोइ बुनियादी जेका खुराक आहे उहा असुल खां न मिलंदी। असुल ईअं आहे त खीर पीबो त निंड अची वेंदी। हाणे ॿार खीर बि न पीए, ॿियो मोबाइल खे वेठो हलाए, पोइ रहंदो ॿार तेज़, पोइ हू आटो थो करे कुझु न कुझु किथे चिड़ थी अचे। हीअं हूंदो हो त ॿार नंढड़ो जेकॾहिं रोअंदो हो त अमड़ उनखे लोॾी ॿधी कपिड़े जो झूलो ठाहे, पींघो ठाहे, ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जी लोली, उन ज़िक्र जी लोलीअ ते ॿार निंड पइजी वेंदो हो। हाणे असांजे माइरुनि वटां उहो ज़िक्र वियो हो, ॿार रुनो न आहे, ॾे मोबाइल हथ में, हुनखे कार्टून खोले ॾियो। पोइ ॿार जेको जंहिंजी तरबियत ई इन शइ सां थींदी, वॾो थी उहो कम बि कार्टूननि वारा कंदो, अबे अमा जो अदब थोरी कंदो, ज़ाहिर आहे। पर उते जेको ॾिसंदो, पर असुल आहे त इहे सेहतमंदी जेके खाधा आहिनि असांजा, भाॼियूं खाइण, इहे खीर मखण इहो खाइण, पर भाॼियूं बि उहे खाइजनि जेका बनी असांजी खिड़े थी, आबाद बनी आहे। अॼुकल्ह शहरनि जी हालत इहा आहे, दरिया थोरो सुके थो, उन जे विच जा के वारियासा इलाइक़ा आहिनि न, पोइ उन में बना ॿधियो, भाॼियूं कयो, वरी उन्हनि खे गटरनि जो पाणी पियारियो, गंदो पाणी, वेतर बीमारी। सो इन जे करे जेकॾहिं मंडीअ मां कंहिं सब्ज़ी वारे खां, भाॼी वारे खां भाॼी वठिजे, ॾिसी वाइसी वठिजे, ख़बर पवे त न ही असुली पोख ते कायल फसल आहे या वरी नकुली ऐं जाली किथे गंदगी जो त पाणी हिनखे न आयो आहे। पालक त जड़ी चंदा त इहो गंदे पाणी ते वधीक भली थी थिए, छो त हुनजे भाण ऐं बनीअ वारे भाण में फ़र्क़ु कान्हे। सो इन जे करे असां वटि इन्हनि शयुनि जो हाणे लेखो रहियो ई कोन्हे को। हाणे दरिया में बि गंदगी अची वञे, बिल्कुलु। हाणे असां पंहिंजे दरिया खे ई साफ़ नथा रखे सघूं त असां कीअं बाक़ी शहर जी कीअं ॻाल्हि कयूं। बिल्कुलु, जेसर बाबा पंहिंजा इहे वाड़ वाटर दरिया इहे न साफ़ हूंदा त पोइ असां वटि बि ताज़गीअ जी असीं ॻाल्हि ई न कयूं। छा आहे त असुल में अॻे ईअं हूंदो हो त शहरनि जे ॿाहिरां वॾा खूह खणबा हुआ, जिन में ड्रेनेज जा नाला सिस्टम छॾिबो। हाणे उहो गंदो पाणी सॼो दरियानि जे हवाले आहे। पोइ हेठी आबादी में जन वीचारनि वटि पीअण जो पाणी कोन्हे, उन्हनि खे कहिड़ी ख़बर अथई एतिरो पाणी, हींअर पाणीअ जी मौसम ई न आहे, किथां पियो अचे, ऐं मजबूर माण्हू न मिलंदो त शरीयत बि इजाज़त ॾिनी आहे जॾहिं अवां मरण जी कंधीअ ते हुजो त पोइ अवां उन हराम जे हद ताईं एतिरे ताईं वञी सघो था जो अवां जी ज़िंदगी बची सघे। पर हींअर त असां वटि निज़ाम ई अहिड़ो थी वियो आहे जो रब पियो हिदायत ॾे। हाणे खीर बि हथ जो ठाहियो वञे न, खीर हथ जो ठाहे न,
साईं गोश्त हथ जो पिया ठाहिनि जहिड़ो वणे न तड़ो ठाहिनि पोइ हाणे खीर में मिलावट बि कनि अॻे सिंधी कुकड़ जा आना खाइबा हाणे चवनि था उहे बि रबड़ जा अची विया उहे बि प्लास्टिक जा अची विया हाणे इहे बि न खाओ त हाणे माण्हू छा खाए त रहंदो वञे आंड्रे में भाई इहे धागा फासनि पोइ माण्हू काॾे वञे पोइ अहिड़ा अकबर अॼु अलाए छो पर हाणे अहिड़ी थधि में भला हिकिड़ी ॿी त सलाह ॾे स्कूल अॻे असां वेंदा हुआसीं त इहा असांखे बि डिसंबर में मोकल थींदी दुनिया वञी चंड ते पहुती अॼु बि डिसंबर में मोकल थिए वरी सियारे में पिया सीउ अचनि हे चवंदा त इहो मुंदूं मटिजी वयूं न ऐं हीअ जेके माहौल आहे इहो मुंदूं मटिजी वयूं न जाग्राफी लिहाज़ सां मौसम तब्दील थी आहे हाणे अॻे त ख़बर न हुई हाणे ख़बर पवे थी त कहिड़नि ॾींहंनि में सर्दी वधीक आहे त सियारे जी जेका मोकल आहे हुकूमत खे खपे त उन्हनि ॾींहंनि में करे जिन में कोहीरा ऐं पारो पियो पवे नंढड़ो ॿार स्कूल खुलियल उस्ताद वञण जे लाइ मेलनि जा मेल पंधि करे हींअर असां असांजी औताक ते रुगो आया आहियूं रोड ते वञ त असांजा हथ ठरियो वञनि उहे ॿार जेके स्कूल वेंदे ठरी वेंदा स्कूल में किताब जो पनो कीअं उथलाईंदा पढ़ंदा कीअं पर असुल ॻाल्हि इहा आहे त हाणे त ॾिसो त इहा त बाबा इहो उन वक़्त खां वठी चइबो आहे त इहा हिकिड़ी तख़्ती लिखी पई आहे उन ते हलबो हाणे त निसाब मटिजी विया भरी किताबनि जी मटिजी विया मुंदूं मटिजी वयूं मौसम मटिजी विया खाधा मटिजी विया मोकल जो त को तरीक़ो न सीउ घणो थो पए त साहब घरां ई वेही ऐं लेख ॾेई था छॾीनि त सुभाणे ॿार 8 बजे जाइ ते 9 बजे अचनि अब इहो त खणी चयो पर ॻोठ में किथे को निज़ाम कोन्हे को कंहिं अख़बार पढ़ी कोन पढ़ी छा थियो हाणे वरी असांजे पंजाब में उते मोकल असां वटि वरी चऊं त ॿार 9 बजे पर इहा ख़बर कोन्हे त उस्ताद बि लेट अचनि उहे बि तिड़के ते बीठा आहिनि ॿार बि तिड़के ते बीठा आहिनि पढ़नि छा त थोरो हिन ते गौर करणु खपे ईअं न कयो ॾाह थियो हथ था वधूं त तालीम त पिराइणु खपे गुस्साइण स्कूल जो हिकिड़ो ॾींहुं बंदि हुजणु असांजो वॾो नुक़सानु आहे पर जॾहिं अहिड़ी थधि में ॿार कोहिर केतिरा नुक़सान था थियनि हादसा केॾा था थियनि साईं तव्हां ॾिसो सुबुह जो ख़बर ई नथी पए त रस्तो कहिड़ो आहे हुन में नुक़सान थियनि सो हिन नुक़सान खे बचाइण जे लाइ ओढ़ो को अमल कजे जंहिंसां सभु भला भलो हुजे बहितरी हुजे सो हाणे हेॾा रागी वेठा आहिनि भला हिकिड़ो कलाम ॿुधूं त पोइ वरी कचेरी अॻिते वधायूं था